बसर हर घर जे रंधिणे में मौजूदु हूंदा आहिनि। खाधनि में बसरनि जो इस्तेमालु आम आहे ऐं सलाद जो बि लाज़मी हिसो आहिनि। पर बसरनि जे हवाले सां इहो बि अव्हां ॿुधो हूंदो त बसर वारनि जा मसइला हल करण लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। जिन इहा ॻाल्हि नाहे ॿुधी उन्हनि खे अजीब लॻंदो, पर तहक़ीक़ में साबित थी चुको आहे त बसर वारनि जा मसइला न रुॻो हल कनि था, पर इहा भाॼी सिहत लाइ बि फ़ाइदेमंद आहे। खाइण या पचाइण ॿई शयूं सिहत लाइ सुठियूं आहिनि। जेकॾहिं अव्हां खाधा खाइण जा शौक़ीन आहियो त पचाइण में बि सुठी जिस्मानी सरगर्मी थींदी आहे ऐं शौक़ बि पूरो थींदो आहे। जेतोणीकि ॻाल्हि आहे बसरनि जी, त बसर वार छॾण खे बि रोकींदा आहिनि। गंजनि माण्हुनि खे इस्तेमालु कराया वेंदा आहिनि। तरीक़ो इहो आहे त अव्हां 3-4 दाणा ॻाढ़ा बसर खणी उन्हनि जी रस कढो ऐं छाणे उन जी रस सां मथे ते मालिश करियो। 2 या 3 कलाकनि में मथो धोई छॾियो ऐं इहो अमल हफ़्ते में या घटि में घटि महीने में 2 भेरा करियो। बसरनि में सल्फर घणो हूंदो आहे, जंहिंजे करे इहो असांजे मथे में मुअल सेल्स खे साफ़ कंदो आहे ऐं नवनि सेल्स जे ठहण में मदद ॾींदो आहे। इन सां नवां वार फुटणु शुरू थी वेंदा आहिनि ऐं गंजाइप ख़तमु थियणु शुरू थिए थी। बसरनि जे पाणी में अहिड़ा केमिकल हूंदा आहिनि जेके खल खे आराम ॾियनि था ऐं मथे जी ख़ुश्की जे करे थींदड़ ख़ारिश ऐं सोज खे ख़तमु कनि था। न रुॻो ख़ारिश, पर ख़ुश्की पिणु ख़तमु थी वञे थी। पर इन लाइ अव्हां खे नारेल जे तेल में एरंडीअ जो तेल 1 जेतिरो मिलाइणु घुरिजे। इन खां पोइ बसर जो रस शामिलु करियो ऐं इन सां मथे ते मालिश करियो। मथे जा वार छणण खां बचण लाइ अधु गिलास बसर जी रस में 1 चमचो माखी विझी उन जाइ ते हणो जितां वार छणी रहिया हूंदा आहिनि। इहो अमल अव्हां खे हफ़्ते में 3 भेरा करणु घुरिजे। आहिस्ते आहिस्ते इन जाइ ते वार फुटणु शुरू थी वेंदा ऐं वार छणण वारो अमल बंदि थी वेंदो। बसर हिकु महफ़ूज़, कुदरती ऐं सस्तो घरेलू इलाजु आहे। हिन सां अव्हांजा वार वक़्त खां अॻु अछा बि नाहिनि थींदा। इहो अव्हांजे वारनि जे इलाज लाइ बहितरीनु ऑप्शन आहे। वारनि जी मज़बूती इन्हनि जी वाध वेझ बसरनि जी रस सां करे सघिजे थी।